बादशाह ने, शहज़ादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, महिरबानी। दोस्तो, ये कहाणी आहे सेजां परीअ जी। हिकिड़ो बादशाह त पाण अल्लाह आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो को बादशाह हो जंहिंखे हिकिड़ो पुटु हो। हिनखे शिकार जो ॾाढो शौक़ु हो। जंहिं वक़्तु ॾिसबो होसि तंहिं वक़्तु संगतियुनि साथियुनि सां शिकार ते पियो वेंदो हो। हिकु ॾींहुं शिकार कंदे हिन जी अखि वञी हिकु सोननि सिंगनि वारे हरण ते पई। बसि पोइ त हमरा घोड़ो खणी हरण जे पुठियां छॾियो। हरण घोड़े खां अॻु ई निकिरी वियो, हिकिड़े तलाउ में वञी घिरी गुम थी वियो। शहज़ादे घणेई ॻोल्हा फ़ोला कई, पर वरियो कुझु बि कोन। ओचितो संदसि कन ते फुरला पियो त ही त सेजां परीअ जो तलाउ आहे ऐं उहो हरण बि सेजां परी हुई। उहा साल में हिकु भेरो ईंदी आहे। हाणे वरी हिन साल खां पोइ ईंदी। हिन बि छा कयो जो सॼे तलाउ खे लोहे कोट ॾियाराए हिकु नंढिड़ो रस्तो ठाराए छॾियो ऐं साल गुज़रण जे इंतज़ार में वेही रहियो। ॿिए साल शहज़ादे छा कयो जो हिकु लोही पेती नहराए उन में पाण खे बंदि करे अची तलाउ ते लिकी वेही रहियो। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ सेजां परी पंहिंजनि साहेड़ियुनि समेत अची तलाउ ते लथी। खिलंदे कुॾंदे कपिड़ा लाहे सभिनी अची पींघनि में लुॾण लॻियूं। शहज़ादो उहो वझु ॾिसी पेतीअ मां ॿाहिरि निकिरी सभिनी जा कपिड़ा मेड़े सेड़े पेतीअ में विझी मथां चढ़ी वेही रहियो। परियूं जॾहिं रांदि करे विंझी सिंझी ॿाहिरि आयूं तॾहिं ॾिसनि खणी त कपिड़ा आहिनि ई कोन। घणो ई निहारियाऊं पर कपिड़ा हुजनि त लभनि। ओचितो हिकु परीअ जी नज़र शहज़ादे ते वञी पई। बसि पोइ कावड़िजी हिन खे ड्रेॼाइण लॻियूं, पर हिन खे पक थी त लाशक उहे कपिड़ा उन ई आदमज़ाद खयां आहिनि। सो केई चालाकियूं कयाऊं पर शहज़ादे ते को बि असरु कोन थियो। हिकु परीअ चयुसि त असीं परियूं आहियूं, तोखे डपु कोन थो थिए? शहज़ादे जवाबु ॾिनो त जे ड्रिॼां हा त अचां ई कोन हा। सेजां परीअ जॾहिं ॾिठो त शहज़ादो दिलि जो शेर आहे तॾहिं चयाईंसि त भला तोखे छा घुरिजे? शहज़ादे वराणियो त सेजां परी हिन चयो त आउं हाज़ुर आहियां, पर ॿियनि खे त कपिड़ा ॾेई रवानो कर। शहज़ादे यकदमि ॿियनि परियुनि जा कपिड़ा कढी ॾिना ऐं सेजां परीअ खे पाण सां वठी पंहिंजे महलात में आणे रहायाऊं ऐं संदसि कपिड़ा पाण वटि सोघा रखी खेसि ॿिया कपिड़ा पाइण लाइ ॾिना। सेजां परीअ खे महल में त वठी आयो, पर हूअ न ॻाल्हाए न ॿोलाए सॼो ॾींहुं बीमारनि वांगुरु हिकु हंधि पई हूंदी हुई। शहज़ादो जॾहिं संदसि वेझो ईंदो हो तॾहिं हीअ ढिढरी थी किरी पवंदी हुई। उन ई हालत में हिननि खे पूरो साल गुज़री वियो। हिकु ॾींहुं सेजां परीअ शहज़ादे खे चयो त अॼु वञी हरण जो शिकार करे अचु त गॾिजी खाऊं। अंधो घुरे अलाह खां हिकु अखि, मंडो घुरे टंग। सो शहज़ादो हिन खे राज़ी ॾिसी घोड़े ते चढ़ी हरण जे शिकार लाइ हलियो वियो। पुठियां सेजां परीअ बानीअ खे चयो त मूंखे मुंहिंजा अॻियां कपिड़ा ॾे त पाण ढकियां ऐं दरवाज़ा बंदि करे छॾ। बानीअ घणो ई नटायो, पर परीअ हिन खे दॿाए ड्रेॼाए कपिड़ा वरिता ऐं परी मथां मंघ मां उॾामी हली वई। वेंदे वक़्तु बानीअ खे चयाईं त शहज़ादे खे चइजां त आउं 12 महीना संदसि वाट ॾिसंदसि, जे आयो त वाह, न त ॿियो मुड़ुसु कंदसि। शहज़ादो जॾहिं वापसि वरियो त ॾिसे त महलात में कारीअ वारा कख लॻा पिया आहिनि। बानीअ खां ख़बरचार पुछियाईं, जंहिं सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। उहो ॿुधी शहज़ादो यकदमि पीउ वटि आयो ऐं सॼी ॻाल्हि ॿुधाए मदद घुरियाईंसि। जंहिं यकदमि खेसि ॿेड़ा ऐं घोड़ा बि लश्कर सोन रुपो ॾेई मोकल ॾिनी ऐं हू ॿेड़ा हाकारे रवानो थियो।
दोस्तो हलंदे हलंदे जॾहिं संदसि गोराब अची जिननि ऐं देवनि जी हद में पहुता तॾहिं उन्हनि हिन जा ॿेड़ा गोराब टुकर टुकर करे छॾिया। शहज़ादे खे हिकिड़ो तख़्तो हथ अची वियो जंहिं जे वसीले टिलकी टिलकी अची किनारे ते पहुतो। नेठि अकेले सिर गज़ कमान खणी अॻिते हलियो। वाट ते हिकिड़े हंधि ॾिठाई त हिकिड़ो बकरारो आहे जो 100 कन छेला कांबे में ॿधो पियो घुमे। शहज़ादो जॾहिं संदसि वेझो वियो त उनखे बि झटि हणी उन कांबे में खणी विधाई। सॼो ॾींहुं उन कांबे में काबू पियो हो। सिज लथे महिल ॿियनि छेलनि सां गॾु हिन खे बि वञी पंहिंजे घर उछलाई। उते ॾिठाई त केतिरा माण्हू बिन चुरण फुरण खां बस थिया ॿधा पिया आहिनि ऐं हर हिकु अॻियां हिकु हिकु वॾी चादी पई आहे। ही बि वञी उन्हनि खे वेझो थियो ऐं पुछियांसि त अदा करियो ख़बर तव्हां सां ख़ैरु त आहे? हिननि चयो त ख़बरूं मिड़ई ख़ैरु। ही आदमखोर आहे, रोज़ानो हिकु माण्हू संदसि मारींदो आहे। रोज़ शाम जो जेको खेसि थुलो मतारो माण्हू ॾिसण में ईंदो आहे उनखे सेक करे खीर जी कढ़ाई भरे बाहि ते रखी सुम्ही पवंदो आहे। अधु राति जो जॾहिं माण्हू पची वेंदो आहे तॾहिं उथी खाईंदो आहे ऐं हिननि चाॾियुनि में असांखे खीरु ॾींदो आहे। शहज़ादो उहो ॿुधी पंहिंजे कंध में खणी ॻढ़ो विधो ऐं यारनि सां गॾु कतार में वेही रहियो। एतिरे में बकरार बि खीरु ॾुही हर हिक खे चाॾीअ में विझंदो विझंदो वियो। शहज़ादे जी चाॾीअ में बि विधाई। शहज़ादे बि ज़िंदगीअ तां आसरो लाहे खीर जी चाॾी खईं। ओचितो सेजा परीअ खे ख़बर पइजी वई त शहज़ादो ज़हर वारो खीरु थो पीए। सा यकदमि वाचूड़ो बणिजी अची उते पहुती ऐं झटि हणी समूरो खीरु हारे वापसि हली वई। हिन उहा क़िस्मत जी महिरबानी सम्झी कंध मां ॻढ़ो कढी परे थी बीठो ऐं खिसकण जो ख़्यालु कयईं। पर ख़्यालु आयुसि त हेतिरनि माण्हुनि खे हिन हाल में छॾे वञणु मुड़सी कान चइबी। सो पको पओ कयईं त उन्हनि समूरनि जी जिंदु छॾाए पोइ अॻिते वेंदुसि। सो वञी बकरियुनि जे धण में बीही रहियो। एतिरे में बकरारो उन्हनि मां थुलो माण्हू जाचे जूचे खणी हिकिड़े पथर में हयाईं त उन जो मेजालो ई ॿाहिरि वञी पियो। पोइ उनखे सेखनि में विझी बाहि ते टंगे छॾियईं। उहो माण्हू पचंदो रहियो ऐं खीरु कढ़ंदो रहियो। ही आदमखोर सुम्ही पियो। तॾहिं शहज़ादे छा कयो जो जिन सेखनि ते माण्हू पको माण्हूअ खे लाहे सेखनि खे बाहि में विझी छॾियईं। जेसीं ताईं गरम थियनि तेसीं ताईं हिन उन हमराह खे दफ़न कयो। उन जे विच में सेखूं तपी बाहि थी वियूं हुयूं। आस्ते आस्ते वञी आदमखोर जे अखियुनि में टुंबियईं। बसि पोइ आदमखोर जी दांह मथे दांह हेठि पियो घुतूं ॾे। हेॾां होॾां घणेई झुट हयाईं पर ॾिसण में को अचेसि त करे नेठि सहकी सहकी वेही रहियो। सुबुह थियण ते वॾे कोट जो दरु लाहे हिक हिक बकरीअ खे हथनि सां वठंदो ॿाहिरि कंदो वियो। शहज़ादो उहो ॾिसी अची मुझियो। एतिरे में हिकिड़े हमराह हकल करे चयसि त उहो वॾो छेलो कुई उन जा सिंग मथे ते रखी ॿ थूणा हणी हिन जे क़ैद मां निकिरी वञो। शहज़ादो यकदमि छेले खे तरार हणी मारे उन जा सिंग पंहिंजे मथे में ॿधी बकरार खे अची 2-4 थूणा हयाईं। आदमखोर बकरार चयसि त छेला यार अॼु नूर विञाए वेठा आहियूं, हाणे चर्चा न कर। शहज़ादो अहिड़ी रहे त छेलो बणिजी ॿाहिरि निकिरी आयो। ॿाहिरि हिकु वॾी खाई हुई। शहज़ादे खाईअ जे हिन भर बि बकरार खे चयो त मां इजो हिते बीठो आहियां। उहो ॿुधी बकरार जोश मां वठी द्रोड़ पाती त धू वञी उन खाईअ में किरियो। हिन बि वॾा वॾा पथर खणी संदु संदु कुटियसि ऐं हू फतकंदो मरी वियो। हाणे खेसि उन्हनि माण्हुनि जी आज़ादु करण जो ऊनो थियो ऐं उन्हनि वटि अची समूरो अहवालु कयईं।
उन्हनि खां पुछियईं त हाणे ख़बर ॾियो त अव्हां ख़ुशि ऐं चरण फिरण जहिड़ा कीअं थींदव। उन्हनि वराणियो त खीर वारे कढ़ाईअ में असांखे ॿकरी रधे खाराए। हिन ईअं कयो त हू सभु चङा भला थी पिया। सभिनी हिननि जा अहसान ऐं थोरा मञिया। शहज़ादे हिननि खे हिसे आर ॿकरियूं ॾेई पंहिंजे ॻोठ रवानो कयो ऐं पाण सेजां परीअ जी ॻोल्हा में अॻिते रवानो थी वियो। दोस्तो, हलंदे हलंदे छा ॾिसे त 7 घर आहिनि जिन में माण्हू छेणो आहे ई कोन, बाक़ी उन ॿकरार जे ॿकरियुनि जहिड़ी हिकिड़ी ॿकरी बीठी आहे ऐं 3 घर खुलिया पिया आहिनि ऐं 4 घर पूरिया पिया आहिनि। ही वञी हिकिड़ी खुलियल घर में वेही रहियो। एतिरे में ॾिसे त 3 ॾाइणियूं भॻियूं पियूं अचनि ऐं ईंदे शर्तो अची उन ॿकरीअ खे कुई ठाहे खाई हॾा गुॾा गॾु करे। पोइ हिकिड़ी चयो त ताड़, ॿीअ चयो त ॿताड़, टीं चयो त टपो, पर ॿकरीअ टपो ॾिनो ई कोन। उहा ॿकरी असुल में का उन ॿकरार हिननि खे ॾिनी हुई ऐं चयो हुयईं त जॾहिं ईअं करण सां ॿकरी टपो न ॾिए त ॼाणजो त मां मरी वियो आहियां ऐं पोइ अव्हां मुंहिंजी वार लाइ अचिजो। ॾाइणनि पाण में सलाह कई त अॼु ॿकरी कान थी उथे, पक ॿकरार मरी वियो आहे, हाणे संदसि वार करणु ज़रूरी आहे। एतिरे में हिकिड़ी ॾाइण चयो त हिते मूंखे इंसान जी बू पई अचे। ॿीअ चयो त चरी त कोन थी आई, हिते इंसान किथां आयो। आख़िर सभु सलाह करे चुरागनि ते चढ़ी गुम थी वियूं। उहो ॿुधी सभु हिन खे खाइण काइण वरियूं त एतिरे में सेजां परीअ खे ख़बर पइजी वई त शहज़ादे जूं ॼाणूं थियूं साहु कढनि। सो हिक जेॾिन खे सॾु करे चयईं त अधु मुंहिंजी वार करियो। पोइ हिकिड़ीअ वाह कयो, ॿी मींहुं वसायो। उन मींहं वाह में उहे चुराग पुठ ते वठी भॻा ऐं शहज़ादो जान बचाए भॼी वियो। सेजां परीअ ॾिठो त शहज़ादो हाणे थको आहे। सो पीउ खे चयईं त बाबा साईं, मुंहिंजो मुड़ुसु मूंखे ॻोल्हींदो अचे पहुतो आहे, तव्हां उन खे घोड़ो मोकिले पाण वटि घुरायो। बादशाह जिन्हनि खे हुकुम ॾिनो, सोने संज सां घोड़ा संजय शहज़ादे खे वठी आया, जिथे संदसि वॾो आदर भाव कयो वियो। 1-2 ॾींहंनि खां पोइ बादशाह वॾे धाम धूम सां ॿिन्ही जी शादी कराई। साल खन खां पोइ खेनि पुट ॼाओ। 1 साल खां पोइ सेजां परीअ शहज़ादे खे चयो त आउं सैर थी करण वञा, पर यादि रखजांइ त साम्हूं वारी कोठीअ में न वञजांइ। इएं चई सेजां परी उॾामी वई। पुठियां हिकु पोड़ी अची शहज़ादे खे चयो त अबा, सेजां जी भेण अहिड़ी त सुहिणी आहे जो ॾिसंदे त सेजां विसरी वेंदई। उहा हिन साम्हूं वारी कोठीअ में बंदि आहे। उहो ॿुधी हिन खे ॾिसण जो हिर्स थियो ऐं लकिड़ूं खणी उन कोठीअ में वियो। हक़ीक़त में उन कोठीअ में हिकु वॾो देव पूरियल हो जो सेजां परीअ जो आशिक़ हो, पर हिन खेसि कंहिं फ़िरेब में फासाए कोठीअ में बंदि करे छॾियो हो। शहज़ादो कोठीअ में वियो त खेसि हिकु तोतो नज़र आयो। हिन वञी उन तोते खे ॿाहिरि कढियो त यकदमि हिकु वॾो देव बणिजी पियो ऐं चवणु लॻो त ए इंसान, तूं थो परीअ सां शादी करीं। ईअं चई खेसि ऐं संदसि पुट खे खणी वठी आसमान ॾांहुं उॾाणो। सेजां परी उन वक़्तु सैर कयो पंहिंजनि ॿारनि सहेड़ियुनि समेत उॾामी पे आई। तंहिंजी नज़र ओचितो वञी देव मुड़ुस ऐं पुट ते पई। हिन खां रड़ निकिरी वई ऐं चवणु लॻी त कर थी वियो भेनर, मुंहिंजी वार करियो, मुंहिंजो बचो ऐं मुड़ुसु बचायो। पोइ समूरियूं सहेड़ियूं हेठि लही बीठियूं ऐं सेजां परी वञी देव खे रसी। उते थी अची मार मतेलीअ सां वठेसि ऐं संदु संदु थी भञेसि। एतिरे में 12हों शहज़ादो देव जे हथ मां छॾाइजी वियो। सो हेठि ॿियनि परियुनि झटे वरितो। नेठि देव ते वरी मुंडी चाढ़े तोतो बणाए साॻी कोठीअ में बंदि करे छॾियाईंसि। उतां वांदी थी शहज़ादे वटि आई। तंहिं सॼी हक़ीक़त करे ॿुधायसि।
सेजा परी उन पोड़ीअ खे मारे दरिया में फिटी करे छॾियो। किन ॾींहं गुज़रण खां पोइ शहज़ादे खे अची वतुन जी सिक लॻी। सो सॼी ॻाल्हि सेजा परीअ सां ओरियाई। तंहिं चयसि त भली अबे खां इजाज़त वठि त हलूं। हिन सेजा परीअ जे पीउ खां मोकल वरिती ऐं वञण महिल खेसि उॾाम खटोली, मार मतेलो ऐं पकड़ सलहे ॾिना ऐं जिननि जा ॿेड़ा ऐं गोरा बि भराए करे रवानो कयो। शहज़ादो पाण ऐं सेजा परी ऐं ॿार उॾाम खटोले ते चढ़ी रवाना थिया ऐं जिनड़ा सामान जा गोरा बि हाकारे संदसि पुठियां रवाना थिया। नेठि हिकु ॾींहुं शहज़ादो पंहिंजे ज़ाल ऐं ॿार समेत अची पंहिंजे वतन में पहुतो, पर हिते त किसो ई ॿियो लॻो पियो हो। संदसि वञण खां पोइ छा थियो जो संदसि पीउ खे हिकु वज़ीर तख़्त तां लाइ पाण बादशाह बणिजी वेही रहियो ऐं असुल बादशाह खे क़ैद करे छॾियो हुयाईं। शहज़ादो जॾहिं पहुतो तॾहिं उते जा चङा मुड़ुस गॾु करे उन्हनि मां हिक खे अमीन करे फ़ैसिले ॾियण लाइ छॾियाईं। वज़ीर छा कयो जो उन अमीन खे 4000 अशराफियूं रिश्वत ॾेई पंहिंजो करे छॾियो। हेॾां जिनड़ा बि ॿेड़ा ऐं गोरा बकाए अची पहुता। उन्हनि हिते जो हीअ हालत ॾिठी त जंग करण लाइ तयारु थिया, पर शहज़ादे खे हिन सबुर में रहण लाइ चयो, छो जो फ़ैसिले लाइ टाइम रखियलु हो। तंहिं हूंदे बि शहज़ादे मार मतेलीअ खे हुकुम ॾेई छॾियो हो त जेकॾहिं अमीन कूड़ो फ़ैसिलो ॾिए त खेसि मोचड़ा हया वञनि। आख़िर फ़ैसिले ॿुधण लाइ सभु अची गॾु थिया। अमीन फ़ैसिलो कयो त हुकूमत त वज़ीर जी आहे, हिन जो उहो फ़ैसिलो ॾियणु ऐं मथसि मोचड़नि जो ज़ीपट थियणु। बसि पोइ त सभु वठी भॻा ऐं फ़ैसिलो कोन थियो। आख़िर किसो उते ई वञी बीठो त जंग में जेको खटे उहो बादशाह वाहे। राति थी त जिनड़ा विया तिन वञी दुश्मन जी तरार जी जाइ ते कख कान ऐं ढालनि जे बदिरां ढकण रखी आया। सुबुह जो जिनड़नि बि हमिलो कयो। वज़ीर बि जवाबी हमले जो हुकुम ॾिनो, पर हिकु बि हथियारो न ॾिसी लिकी भॼी वियो। बसि पोइ त शहज़ादे पंहिंजे पीउ खे घुराए तख़्त ते विहारियो ऐं पाण साॻे तलाउ ते अॼियल माड़ीअ में सेजा परीअ सां गॾु आराम सां गुज़ारण लॻा।